नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में खबर ॾींदा हलूं त تعلقه हैदराबाद जे यूसी हटड़ी जे चेयरमैन सैयद ज़ोल्फकार शाह उर्फ सैयद क़ामिल शाह अवामी न्यूज़ चैनल सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल कई है। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे مسوڀرڳڙي में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मुस्तफ़ा बिरोई। जी नाज़रीन, जीअं त अगस्त महीने में बल्दियाती निज़ाम ख़त्म थियण वारो आहे, उन हवाले सां असीं अॼु बीठल आहियूं तहलके हैदराबाद जे यूसी हटड़ी में। अचो त अवामी न्यूज़ पारां हिते जे चेयरमैन खां ॻाल्हि ॿोल कयूं था हुन जी कारकर्दगी एतिरनि सालनि में कीअं रही। अगस्त में पंहिंजो मुदो ख़त्म थियण वारो आहे, हिन खां जेके तव्हां तरक़ियाती कम वग़ैरह कराया आहिनि यूसी हटड़ी में, उन हवाले सां तव्हां छा साईं? हाणे असां अगस्त में त बिल्कुलु मुदो पूरो थियण वारो आहे ऐं असां पंहिंजो टाइम पीरियड त पूरो कयो आहे। बाक़ी जेके असांजा कम आहिनि त असांजो त सॼी आउं त बार बार चई चुकियो आहियां त बाबा हर हुन चैनल तां बि त बाबा पाण अची विज़िट कनि, पाण अची विज़िट कनि, अची ॾिसनि। यूनियन काउंसिल हटड़ी एतिरा पूरी सिंध में कम ॾेखारीनि मूंखे। अहिड़ा त असांजो हिकिड़ो MP हो असांजो हिते जो हीरो जेको शर्चिल इनाम मेमन, सो उन तमामु घणा कम कया आहिनि। बाक़ी न त MPN जा बि अची कम ॾिसनि, MNA जा कम ॾिसनि, मुंहिंजा यूनियन काउंसिल हटड़ी जे चेयरमैन जा बि अची कम ॾिसनि। हुकूमत साईं असांखे राशन जे मामले में पहिरीं 62 कटा ॾिनऊं जेके मूं न खया। मुंहिंजे मां 62 कटा 63 ॻोठ आहिनि मुंहिंजी यूनियन काउंसिल हटड़ीअ में, त 62 ॻोठ मुंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो कटो हिकिड़े हिकिड़े ॻोठ में ॾींदुसि तॾहिं बि हिकिड़ो कटो हज़ार अची वेंदो। ऐं से मूं कोन खया। पोइ वरी ॿिए चकर 15 ॾींहंनि खां पोइ वरी मूंखे चयूं, पोइ वरी आया 72 कटा, पोइ उहे मूं खया। उहे वरी मूं 72 कटा खणी, हिकिड़ो मूंखां ॻोठु रहिजी वियो हो, मलाहनि जो ॻोठु आहे, पोइ मूं सूमार मलाह जो, पोइ उहो कटा खणी मूं टोटली कटाई ओॾे ॾेई छॾिया, हिकिड़ी ॻोठ में ॾेई छॾिया। 4,500 घरनि खे मूं पाण कुझु रहिजी विया घर, उन सां हाणे मलाइक रसी कोन हुयूं। तक़रीबन यूनियन काउंसिल में मूं छो जो घर घर पाण वञी राशन विरायो आहे ऐं उन जे साइडनि में मुख़्तलिफ़ यूस हुयूं, उते बि ॾिनो आहे। पर असां मूंखे वधि में वधि इहो त असां पंहिंजी यूनियन काउंसिल हटड़ी में राशन माण्हू त रुॻो फांसियूं खाई पाण ई मरी वेंदा हलिया। छो जो लॉकडाउन हणे न बिल्कुलु असां इन्हनि असां सिंध गवर्नमेंट सां गॾु आहियूं त लॉकडाउन ज़रूरी आहे त इन बीमारीअ मां छुटकारो थिए। पर घटि में घटि उन्हनि मिसकिननि माण्हुनि जे घरनि ॾे बि त हीअ ॾिसनि न त हिननि वटि छा आहे छा कोन्हे, ऐं हीअ माल चोरनि खे न ॾियनि। हीअ कोशिशि इहा कनि त भला पाण अचनि, पाण ॾियनि उन्हनि माण्हुनि जूं लिस्टूं ठाहिनि। बाक़ी हाणे चोरनि जे माल हवाले थियो त सही, इहे ग़रीब ईअं ई फांसियूं खाई मरी वेंदा हलिया। बाक़ी कुझु वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।